अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह जा प्यारो, जन्नत जा हक़दार, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हां सभिनी खे सलामत शाद आबाद रखे। जाते हूंदो ख़ुशि हूंदो, कॾहिं ॾुख या ग़म न ॾिसंदो। अॼु तव्हां सभिनी प्यारनि दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट आहे त पंहिंजी औलाद ॾे नज़र कयो। नंढनि मासूमनि खे कंहिं शइ जे लाइ दुकान वेझो आहे, चाहे हीअ वठी आहे या हू वठी आहे, कोशिशि कयो त तव्हां पाण वञो। अगर मर्द घर में कान्हे त औरत खे थियणु घुरिजे, बुरको पाए उन नंढे मासूम खे हथ ॾेई उन सां गॾु वञी उहा शइ वठी वापसि अचे। असांजे मुआशिरे में वॾी ख़राबी अची वई आहे जो नंढनि मासूमनि सां बि ज़्यादतियूं थी पई थियनि या नंढा मासूम अॻुवा था थी वञनि। पंहिंजे नंढनि मासूमनि ॾे पाण नज़र कयो। इहे नंढा मासूम कंहिंजे हथों इस्तेमालु थियनि, बहितर आहे त तव्हां उन्हनि ॾे नज़र कयो जो कंहिंजे हथों इस्तेमालु बि न थियनि। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांखे अक़ल ॾिनो आहे, दिमाग़ ॾिनो आहे, अखियूं ॾिनियूं, सभु कुझु ॾेखारेव बि थो। फिर बि अगरि तव्हां ग़लतियूं कयो, सुभाणे तव्हांजे मथां अहिड़ो मोड़ अची वञे त पोइ पछता छाजो आहे, पोइ रड़ियूं रंबाड़ियूं छाजियूं। तव्हांजे नंढनि मासूमनि जे करे तव्हांजे घर जे मर्दनि जा सुकून तबाह बर्बाद थी वेंदा आहिनि, औरतुनि जा सुकून तबाह ऐं बर्बाद थींदा आहिनि। बाद जी अहिड़ी हालातुनि खां पहिरियों ई सोचे कदम खणो त अहिड़ियूं नौबतियूं न ईंदियूं। कोशिशि कयो नंढनि मासूमनि खे ॿाहिरि ज़्यादा तौर न कढो। घर में उन्हनि खे आदत विझो घर में वेहण जी। नंढा मासूमनि दरवाज़ा बंदि हुजनि, दरवाज़ो बंदि हुजे, ॿाहिरि निकिरण खां बहितर आहे पंहिंजे घर में अंदरि रांदि कनि। पोइ चाहे ॿाराड़ी वारा हुजो, चाहे शहर वारा हुजो, हे ॿिन्हिनि खे सम्झाइणी आहे। ख़ुदा जे वास्ते पंहिंजी औलाद ॾे नज़र कयो, पंहिंजी औलाद ॾे नज़र कयो। हमेशह औलाद बि उन्हनि जी इस्तेमालु थींदी आहे, ज़्यादती जा शिकार थींदा आहिनि, ग़लति कमनि में लहंदा आहिनि, जेके पंहिंजी औलाद खे नज़र अंदाज़ कंदा आहिनि। जीअं चाहियो था त असांजी औलाद असांजी इज़त रखे, असां वॾनि जी इज़त करे। बहरहाल औलाद ॾे नज़र रखो ऐं औलाद खे प्यारु ॾियो ऐं उन्हनि खे तन्हाई में विहारे सुहिणे नमूने सां नसीहतूं कयो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे फज़ल ऐं करम सां अगरि औलाद खे तूं तन्हाई में अकेलाप में विहारे तूं सम्झाईंदे, उहा औलाद बाक़ाइदे कंहिं मंज़िल ते पहुचंदी आहे। उहा औलाद तव्हांजी तन्हाई वारी सम्झाइणी उनखे बाक़ाइदे नज़र अंदाज़ न कंदो, उहो दिलि ऐं दिमाग़ ते रखंदो। तव्हां आज़माए ॾिसो, कोशिशि कयो त औलाद खे सुठी ॻाल्हियुनि में आणियो, सुठी नसीहतूं कयो। अॼु सोशल मीडिया जो जान आहे, हर कोई चए थो मां अॻिलनि जी आॾो पाण खे वणायां। जेके वणाइण जे लाइ मैदान ते लही पिया, किन जूं इज़तियूं लुटिजी वियूं, के ज़लील थी विया, के रोड रस्ते जे हादसे में अची विया, के त ईअं ई ख़ुदि जा शिकार थी विया। बहरहाल औलाद खे जेकॾहिं तव्हां ईअं छॾे ॾींदो न त उहा औलाद पंहिंजी मर्ज़ी जी मालिक आहे, जीअं वणे तीअं करे। यादि रखो, अगरि औलाद ॾे नज़र हूंदी त उहा औलाद बि तव्हांजो ख़्यालु रखंदी। जज़ाकल्लाह ख़ैर, मां अस्सलाम।